ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीटीआई जे अॻूणे चेयरमैन गैर क़ानूनी पडेन जी निकाली वारे मामले ते जेल मां पंहिंजे पैगाम में अफ़गान पनाहगीरनि खे निकाली ॾियण जे हवाले सां मुखालफ़त कई आहे और चवणु आहे त 25 करोड़ क़ौम मथां 15 लख पनाहगीरनि जो को एॾो ख़ासि बार न आहे। जॾहिं त घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जो बि चवणु हो त सभिनी गैर क़ानूनी पडेन खे वापसि मोकिलींदासीं ऐं सियासी सरगर्मियुनि में जेके पडेही मुलवस आहिनि उन्हनि खे बि डिपोर्ट कंदासीं। जॾहिं त पीटीआई जे अॻूणे चेयरमैन पारां इहा ट्वीट कई वई आहे त 25 करोड़ क़ौम मथां 15 लख मुहाजिरनि जो को एॾो वॾो बार न आहे। जेल मां ट्वीट ज़रिए ॾिनल पैगाम में पीटीआई जे बानी चयो त अफ़गान मुहाजिरनि सां थींदड़ सलूक गैर इस्लामी आहे। अॻूणे पीटीआई चेयरमैन चयो त अफ़गानिस्तान पाड़ेसरी इस्लामी ऐं बिरादर मुल्क आहे। इन ई हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे। असां लाइन ते मौजूद आहिनि मुस्लिम लीग नून जा मरकज़ी अॻवान खियलदास कोहिस्तानी। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। खिलदास साहब, अवां कीअं था ॾिसो पीटीआई जे चेयरमैन पारां अफ़गान पनाहगीरनि जी निकालीअ ते मुखालफ़त कई आहे। उन्हनि ट्वीट में चयो आहे त 25 करोड़ अवाम मथां 15 लख पनाहगीरनि जो को एॾो वॾो ख़ासि बार न आहे। अवां कीअं था ॾिसो उन्हनि जे हिन ट्वीट खे? ॾिसो, इमरान ख़ान जी सियासत इंतिशार ऐं उन ते मुश्तमिल आहे। मुल्क में का बि इस्तिकाम नथो चाहे, मुआशी सियासी। उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ हुजे। कॾहिं चवंदो त पाकिस्तान श्रीलंका थी वञे। ऐं मां तव्हांखे यादि करायां, जॾहिं हू वज़ीर आज़म जी सीट ते बदकिस्मती सां वेठल हो, तॾहिं बि जॾहिं सिंध में आयो त हुन इहा ई ॻाल्हि कई त सिंध में अफ़गान मुहाजिरीन खे जेको सो उनखे शहरत ॾिनी वञे। त हीउ जेको अॼु हुनजो बयानु आहे, हीअ रियासत जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे। जॾहिं रियासत या हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त असां कंहिं बि जेके गैर क़ानूनी हिते माण्हू जेके आहिनि या अफ़गान जेके अफ़गान मुहाजिरीन आहे, उनखे जॾहिं उनखे पंहिंजे मुल्क में वञण जो उन्हनि पॉलिसी ठाहियो आहे, त हिन अॼु इहो बयानु ॾियणु ऐं उन में मज़हबी रंग विझणु, इन जो मक़सदु इहो आहे त हीउ मुल्क में इंतिशार चाहे थो। हीउ अॻे बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेको 9 मई ते जेको हिन इंतिशार फैलायो इदारनि जे ख़िलाफ़ु, ऐं जंहिंमें हिन कोशिशि कई त उनखे हिट कयो वञे इदारनि खे, पर उन में बि पाकिस्तान जी क़ौम हिनखे नाकाम कयो। हीअ हुजूम आहे हज़ारनि जी, चइनि हज़ारनि जी सॼे पाकिस्तान में। पाकिस्तानी क़ौम जेकी 25 करोड़ इमरान ख़ान जे उन बयाने खे, इंतिशार खे, दहशतगर्दी खे मुकमल नज़रअंदाज़ कयो। पर हू सम्झे थो त आऊं अॼु बि पाकिस्तान में मासूम माण्हुनि खे जेको इस्तेमालु कयां, जेल में वेही बि हिन क़िस्म जो इंतिशार फैलाइण, रियासत जे पॉलिसी ख़िलाफ़ु बयानु ॾियणु, त आऊं उनजी मज़म्मत कयां थो। ऐं ख़ुशूसन सिंध जा माण्हू गैर क़ानूनी जेकी लोध आहे उनखे बर्दाश्त नथा करणु चाहिनि, छाकाणि त हितां जा मुक़ामी सिंध वासियुनि खे उन्हनि जे ज़िंदगी में या हिते जेको अमन अमान जो मामिलो हुजे उहो मुतासिर थिए थो, उन्हनि जो रोज़गार मुतासिर थिए थो। जेके बि गैर क़ानूनी आहिनि उन्हनि खे बिल्कुलु वञणु खपे, सिंध में हुजनि या पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में। जी खियलदास साहब, मां अवां खां इहो पुछणु चाहींदमि, तव्हां छा था सम्झो त हिन मरहले ते अॻूणे पीटीआई चेयरमैन जो अहिड़ो बयानु, छा इहो रियासत खे प्रेशर ॾिनो पियो वञे, हुकूमत या इदारनि खे प्रेशराइज़ करे छा को फ़ाइदो हासिल करे सघनि था, या पीटीआई जी मुश्किलुनि में अञा बि इज़ाफ़ो थी सघंदो, छाकाणि त इलेक्शन अचण वारी आहे ऐं इलेक्शन में जेको ताक़त जो सरचश्मो आहे उहो अवाम आहे। अवाम जे मुफ़ाद में इहो बयानु बिल्कुलु बि न आहे। बिल्कुलु पाकिस्तान जी अवाम, उहो बि गैर क़ानूनी जेके माण्हू अचल उन्हनि खे हू बि चाहिनि था जेकी रियासत जी पॉलिसी आहे, गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, उन ते वञो अमल थिए ऐं सभु शहरी जेके आहिनि कंहिं बि ॿिए फ़ौज खे बर्दाश्त नथा कनि। ऐं इमरान ख़ान इहा जेकी इंतिशार ऐं इहा फ़साद जी सियासत आहे उनखे पाकिस्तान जी अवाम मुस्तरद करे चुकी आहे। ऐं सिंध में हीउ जेको अॼु हुनजो बयानु आहे उनमें सख़्तु कावड़ आहे, सख़्तु जेको सो हू मज़म्मत बि कनि था असांजा क़ौम परस्त सियासी समाजी शख़्सियतूं। सो आउं सम्झां थो हीउ उनजो बयानु इंतिशार सां वधीक जी का अहमियत न आहे। इमरान ख़ान हाणे मैटर नथो करे, हुनजी सियासत जो जेकी जंहिं अंदाज़ जी सियासत हुन जेको रस्तो इख्तियार कयो आहे हथियार खणण वारो, उनखे न रियासत क़बूल कंदो न अवाम क़बूल कंदो, या हिन क़िस्म जी ॻाल्हियूं इहे मज़म्मत जोगियूं आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी खियलदास कोहिस्तानी साहब आवाज़ न्यूज़ खे टाइम ॾियण जे लाइ।